अस्सलाम वालेकुम संगत छाला खुश आहियो ख़ैर आहे अमजद वाह छाला वाह ये सदर साहब सेवन प्रेस क्लब जो सदर के बुर्दी अमजद पंवर साहब एडा अमीन सोलंकी साहब एडा साईं इमरान ओठो साहब ऐं एडा दिली कुरैशी सेवाणी ऐं हिन वक़्तु असांजी तयारी केॾां आहे इहा मूंखे बि ख़बर न आहे भाउ केॾां था हलूं अॼु असां हलूं था जेको आहे किंजर किंजर घुमंदासीं। अॼु किंजर जी शाम मल्हाए हुई ज़बरदस्त नमूने सां स्टे बि असांजो उते अॼु राति असां किंजर ते हूंदासीं। भाई कुर्ब थोड़ा सदाई ऑनर ॾींदो दोस्तनि खे ईअं त अमजद जी मेज़बानी में निकिता हुजे ॾिसूं कहिड़ो ख़र्च थो करे पर कुर्बानी कंदो कोन्हे। हिते अॼु घुमण फिरण जो शौक़ु आहे किंजर बि घुमंदासीं राति स्टे आहे। अॼु जेको ख़र्च आहे न सॼो अमजद जो हूंदो अमजद जी मेज़बानी आहे। राति जो ओचितो ओचितो प्रोग्राम असांजो ठही वियो हा। अमजद तमामु घणो ॾुखोयल आहे छाजे करे जो आहे छड़ो अलाए केतिरा सियारा गुज़री हलिया हाणे ऊन्हारो अची वियो आहे पर हींअर सियारे ऊन्हारे में जेका हिनखे तांग थी आहे सियारे खां वधीक हिनखे अलाए कंहिं ॾस ॾिनो आहे मुले मुल लुट रहियो तो संगत खे चई ख़र्च कयो अथव त मेज़बानीअ में निकिता आहियूं साईं अमजद मुले लुट रही ज़ियारत कंदो असां बि दुआगू ॾींदासीं त हाणे अमजद जी शादी थिए तो अलाह ख़ैर कंदो। ऐं अमजद भाउ जे लाइ व्यूज़ आहिनि इमरान भाउ अॼु पहिरियों दफ़ो असां सां गॾु हले पियो। इमरान तूं केॾां थो हली असां सां गॾु अमजद अचे बोले मुले लुट रहे ये नहीं बात सब पूरी थी ते पोइ असां 12 बजे वेंदासीं हुते असां मला यार असां ट्रायल बेस ते वञूं असां ट्रायल बेस ते हली वञूं हींअर असां सेवन इंडस हाईवे ते लकी शाह सदर खे क्रॉस पिया कयूं ऐं असां हिन वक़्तु जेको आहे अमजद भाउ जी मेज़बानी में वञी रहिया आहियूं ठटो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु असां पहुता आहियूं किंजर में ऐं असां जे हिते जेको आहे दोस्तनि सां गॾु सॼी कहाणी जी त संगत खे ख़बर आहे त असां हिते छो आया आहियूं ऐं हिते ॾिसो पिया त असां वटि हिन वक़्तु जेको आहे सहाफ़ी दोस्त बि हितां जा जेको आहे किंजर जा उहे बि असां सां गॾु आहिनि ऐं पोयां बि ॾिसो पिया हिते सिंध जा नामवर तारीख़दान मौक़िक़ लेखक दानश्वर अदीब सभु हिते मौजूदु आहिनि। अमजद जी जेका ख़्वाहिश आहे उहा पूरी कंदासीं अॼु हिते ज़रूरु मुले लुटर ते वठी ईंदासीं ऐं हिन जे लाइ उते मां हली ख़ुशूसी दुआ घुरंदुमि त हिन जी छड़ाई बि ख़तमु थिए पर राति इलाही थी वई आहे पर इनशाला अञा कंटिन्यू अञा कहिड़ा कहिड़ा कारनामा थियनि था तव्हां दोस्तनि जे साम्हूं हूंदा। हिन वक़्तु असां जेको आहे किंजर झील जे किनारे ते असांजे सिंध जे नामवर लेखक मौक़िक़ ऐं ख़लक सच अख़बार जे आनर ऐं सिंध जे सीनियर साहब चाचा मदद अली सिंधी सां गॾु सेवन प्रेस क्लब जो सदर के बुर्दी असांजी सॼी सिथ जीअं सेवन खां निकिता आहियूं असांजो व्लॉग जारी ऐं सारी आहे। हिन वक़्तु असां किंजर में मौजूदु आहियूं किंजर ढंढ जे किनारे ते चाचा मदद अली सिंधी सां गॾु ऐं यकीन कंदो मां हिननि जो रत आहियां मुंहिंजा वॾा आहिनि मुंहिंजे बाबा जा मारोट आहिनि पहिरियों दफ़ो असां चाचा ऐं मां आम्हूं साम्हूं मिलिया आहियूं न त असां फ़ोन ते ई सदाईं गॾु हूंदा आहियूं ऐं अॼु ॾाढी ख़ुशी थी असांजे व्लॉग में चाचा बि असां सां गॾु आहे ऐं असां सदाईं हुनजे लाइ दुआगू आहियूं अलाह ताला हुनखे सुठी सिहत सां वॾी ज़िंदगी अता फ़रमाए। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं किंजर ते ऐं किंजर ते असां सां गॾु काफ़ी दोस्त आहिनि हितां जा मक़ामी सहाफ़ी बि आहिनि ऐं सेवण खां असां जीअं निकिता आहियूं हर पल जी ख़बर तव्हां सां गॾु आहे ऐं असां सां इक़बाल जाकरो साहब रशीद साहब ॿिया काफ़ी सीनियर सहाफ़ी दोस्त उन्हनि जी महिरबानी आहे दोस्तनि असांखे अॼु जेको आहे चवंदा आहिनि सिंध महिमान नवाज़ आहे उनजो फ़र्ज़ु निभाईंदे असां सिंधी जिथे बि हूंदा आहियूं सदाईं पंहिंजनि खे जेको आहे पंहिंजे सीने सां लाहींदा आहियूं ऐं हिन वक़्तु बि असां जेको आहे पंहिंजे सीने सां लाहींदे पंहिंजे सिंध जे सुंवारनि सां गॾु पंहिंजे सिख जे साथियुनि सां गॾु किंजर जे किनारे ते मौजूदु आहियूं। राति जो टाइम आहे मंज़र ॾाढा प्यारा आहिनि पर इनशाला सुबुह जो उथी ऐं जहिड़ा बूथ हूंदा तव्हांजे साम्हूं हूंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तो हिन वक़्तु तक़रीबन सुबुह जा 5:30 थिया आहिनि ऐं असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु किंजर जे किनारे ऐं हिते मिठड़नि पखियुनि जे ॿोलियुनि में ऐं हिन किंजर जे झोली में ही असां सभु दोस्त जेको आहे राति रहियासीं हिन रेस्ट हाउस में ऐं हींअर असांजी मॉर्निंग टाइम सुबुह जा 5:30 या 5:45 थिया आहिनि ऐं ही दोस्त असांजा सभु जेको आहे हींअर निंड मां उथी आया आहिनि ऐं ही
सभई ॾिसो पिया के ऐं अमजद ऐं अमीन परियां इमरान योगा पियो करे, वर्जिश पियो करे, इन जे लाइ वेझे नथा वञी सघूं। ऐं हिन पासे ही किंजर ऐं ही ख़ूबसूरत नज़ारा सुबुह जा तव्हां दोस्तनि जे नाव। माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत लोकेशन आहे। काश असांजो मंछर बि ईअं सुहिणो लॻे हा ऐं अहिड़ो जेको आहे टूरिज़म या अहिड़ो को सुठो रेस्ट हाउस जो हुजे हा जिते माण्हू अचनि, अहिड़ा तफ़री माग जेके आहिनि मचियल हुजनि। संगत हिन वक़्तु असां किंजर ते आहियूं ऐं हे किंजर जा नज़ारा अवां ॾिसो पिया दोस्तनि सां गॾु किंजर ते। ऐं चारो तरफ़ यकीन कंदो अञा सुबुह जा 8 मस थिया आहिनि ऐं हिते ॾिसो केतिरी 7:30 थिया आहिनि सुबुह जा ऐं रश ॾिसो। हिते टूरिज़म जो हिसाब किताब ॾिसो ऐं मंछर खे ॾिसो, असांजी एशिया जी सभ खां वॾी ढंढ जेका तबाह आहे। ऐं ॿिए तरफ़ ही किंजर ॾिसो जिते सुबुह जो 7:30 बजे जेको आहे हेतिरी सारी माशाल्लाह रश आहे। ऐं हिते माण्हू अचनि था घुमण पंहिंजी फैमिलीज़ सां, पंहिंजे बच्चनि सां। दोस्तो हिन वक़्तु असां ठटे में आहियूं ऐं हे ठटे में शाहजहान मस्जिद जेका आहे उन में अंदरि दाख़िल पिया थियूं। ऐं हे शाहजहान मस्जिद तव्हांखे ॾेखारियां, माशाल्लाह ॾाढो सुठो प्यारो व्यू आहे हिन जो मस्जिद। हे असां मकली में पहुता आहियूं ऐं मकली जो ही तारीख़ी क़ब्रिस्तान आहे जंहिंमें असां हिन वक़्तु जेको आहे दाख़िल थींदासीं। ऐं हे दोस्त असां सभु गाॾी मां जेके आहिनि लथा आहिनि ऐं हिन वक़्तु असां मकली में जेको आहे मकली जो ही तारीख़ी क़ब्रिस्तान आहे। तो हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं घारो वाटर पार्क ते ऐं अंदरि जेको आहे ॼाण असां एंट्री कईसीं। ॿाहिरि हाणे गाॾी मां निकिता आहियूं ऐं हे दोस्त असां सभु गॾु आहियूं। हीअ असांजो घारो वाटर पार्क, उन में जेको आहे टिकट वठूं ऐं अंदरि पोइ दाख़िल थियूं। तव्हांखे वरी अंदरि जा नज़ारा ॾेखारियां। गर्मी में जेको आहे हिते केतिरा माण्हू अचनि था पंहिंजे फैमिली सां गॾु, पंहिंजे यार दोस्तनि सां गॾु। दोस्तो ये असां वाटर पार्क ते अंदरि मौजूदु आहियूं ऐं ही स्लाइडूं ऐं हीअ असांजा दोस्त। वाटर पार्क ते जेको आहे असां सभु दोस्त गॾु ऐं दोस्तनि खां पुछंदासीं वाटर पार्क ते अची साईं छा ॾाढो मज़ो थियो। सदर साहब जी अॻवाणी में असां आया आहियूं ऐं ख़ुशख़बरी आहे त फ्रीअ में आया आहियूं। लॻे ताड़ी जेको आहे साईं मोहम्मद हाशिम सियाल जे तरफ़ां जेको आहे असांजे हिन सॼी सिठ जी जेको आहे लंच जो पुरतकल्लुफ़ इतमामु कयो वियो आहे। ऐं पुरतकल्लुफ़ इतमामु साईं मोहम्मद हाशिम सियाल जे तरफ़ां ही सॼी संगत असांजी। ऐं हीअ असांजो व्लॉग जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते असांजो जेको 2 ॾींहंनि जो सफ़र हुयो सिंध जे लाड़ में। ऐं उन लाड़ में अॼु असांजी जेको आहे हीअ आख़िरी दावत ऐं ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे कैफ़े आहे, कैफ़े इमरान जे नाले सां। उते ई सॼी संगत वेठी आहे वाटर पार्क खां पोइ। ऐं इंशाल्लाह वरी हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ऐं दुआउनि में यादि, सिंध सलामत, साथ सलामत, अला वाई।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इन वक़्तु असां सेवणी जी मौज़ूद शख़्सियत कमालदीन उर्फ़ लूलो सेवाणी सां गॾु आहियूं ऐं लूले खे हर साल जेको आहे नाथा फाउंडेशन जे तरफ़ां असांजे चेयरमैन मोहतरम साईं रमज़ान नाथा जे तरफ़ां ईद जेको आहे कराईंदा आहियूं, रमज़ान पैकेज बि ॾींदा आहियूं ऐं ईद जी ख़र्ची बि ॾींदा आहियूं। सो अॼु असां आया आहियूं कमालदीन उर्फ़ लूले सेवाणी वटि। लूला छा खपई अॼु? बाबा खे प्लेटूं खपनि कहिड़ियूं प्लेटूं? गर्मी आहे मथां गर्मी लॻी पई आहे ऐं कपिड़ा कोन्हनि ईद लाइ लाल साईं नाथ साहिब ख़ुशि कंदो क़ुर कलंदर मौला करबला कंदो आमीन। वॻो साहब तुंहिंजे लाइ मोकिलियो आहे, पहिरीं वॻो अचे अचे वॻो मिलियो ही वॻो महिरबानी आहे ऐं ॿियो तुंहिंजे लाइ राशन साहब मोकिलियो आहे। राशन मोकिली हाय लुला, ही तुंहिंजे लाइ राशन आहे, सही आहे। ही नाथा फाउंडेशन जे तरफ़ां जेको आहे राशन बि हर साल वांगुरु इन साल बि ऐं साहब तुंहिंजे लाइ ख़र्ची मोकिली आहे। अॻु तूं खण अधु मां, सही आहे। हे तुंहिंजे वॻे जी सिलाई रही घणी आई? तूं सदाईं हर नोट खे 50 चवंदई, अॼु चई 1000। ही घणा? इहा तुंहिंजी ईद जी ख़र्ची आहे, सही आहे। हलो तव्हांजी महिरबानी 1000 मिलियो ऐं राशन मिलियो ही 1000 आहे, 2000 हलो सही आहे। अलाए लूलो सेवाणी जो ऐं ही वीडियो एंटरटेनमेंट जे लाइ, छो जो सोशल मीडिया ते लूलो सेवाणी जेको आहे सॼी सिंध खे वणंदो आहे ऐं हिन जो ॻाल्हाइण ॾाढो मिठो आहे ऐं सादो सफ़ा जेको आहे हिन जो अबोज जीअं असां चइजे, हीअ असांजो दोस्त आहे ऐं काफ़ी सारा सिंध जा माण्हू हिनखे पसंदि कंदा आहिनि ऐं हिनजी मदद कंदा आहिनि। असांजे चेयरमैन मोहतरम साईं रमज़ान नाथा जे तरफ़ां जेको आहे सदाईं हिनखे पैकेज ॾींदा आहियूं हर ईद ते ऐं हिन दफ़े बि शुक्र अलहमदिल्ला असां हुन ताईं अमानत पहुचाए छॾी आहे। सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, रिटायर्ड हेड मास्टर, गवर्नमेंट हाई स्कूल 7, सम्झो मां आहियां ऐं मां हिते पहुची मजबूर आहियां, ट्यूशन आहियां, मजबूर आहियां जो मूंखे पहुची तव्हां वटि बयानु कयां थो त हिकिड़ो मुंहिंजो पुटु, 2 पोटा, ख़ासि करे 2 पोटा मुंहिंजा, आफ़ताब शाह ऐं महताब शाह, जिन खे वॾो करे पढ़ाए ऐं हुनखे नौकरियूं ॾियारियूंसीं, हज़ारे लखे ख़र्चु कयासीं, यूनिवर्सिटी ताईं मूं पढ़ायो आहे, लखे रुपया ख़र्चु कया। अफ़सोस जो मक़ाम आहे उहे मुंहिंजा बच्चा औलाद थी करे ऐं मुंहिंजा दुश्मन बणी विया ऐं जानी माली दुश्मन बणी विया। अफ़सोस जो मक़ाम आहे। हिननि मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। ख़ुदा ही वाजिबुल क़त्लनि ऐं हिन ॾाढो मूंखे 17 सालनि खां वठी मां मजबूर थी 2-3 महीना खां वठी पंहिंजो घर छॾे डब्बा वञी पंहिंजे भाउ खे कामरा हैदर छा रहियो आहे, उते बि नथा छॾी, त हिते बि तोखां खणंदासीं ऐं तोखां मिल्कियत ख़ातिर, सिर्फ़ु मिल्कियत ख़ातिर। ऐं मूं काफ़ी कुझु लिखी ॾिनो आहे, किरोड़नि जी मिल्कियत मूं लिखी ॾिनी आहे, जाइज़ 35 एकड़ ज़मीन 3.5 करोड़ जी लिखी आहे, तॾहिं बि हिन जो पेट नथो भरिजे। वरी अची लॻा हाणे मूंखे त इहो मुसार खाना इहे बि लिखा, छा ॿिया मुंहिंजो औलाद कोन्हे छा? उनखां पोइ मां मजबूर थी पोइ मूं ॾाढियूं अपीलूं कयूं पंहिंजे बचाव लाइ। इहो अपीलूं कयूं पंहिंजे चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह साहिब खे, पोइ बख़ूबी मूंखां वाक़ुफ़ु आहे, मुंहिंजी इज़त करे थो वॾो पंहिंजी जाइ ते, पर चीफ मिनिस्टर आहे, उन्हनि कम घणा आहिनि, नोटिस न वरितई इहो, वरी हसनैन शाह खे नोटिस न वरितो, इम्तियाज़ शाह खे सभु 50 नोटिस न वरितो, न हसनैन शाह फ़ोन खणे बख़ुदा सम्झो मरण जी इजाज़त कयो, न हिननि मूंखे वरगलायो आहे। हा, ही वाजिबुल क़त्ल हे जेके हिननि खे मोकिलियो अथनि, हिकिड़ी हुननि जी माउ आहे, ॿी हुनजी ज़ाल आहे महताब शाह जी, ऐं ॿियूं भेनरूं वरी आयूं आहिनि, हुनखे वरलाए हिते पहुचायो अथनि, सम्झे। ऐं पहुचायो अथनि मुंहिंजे ख़िलाफ़ु, मां न सुञाणा, मुंहिंजो औलाद मां सुञाणा थो, हिननि खे वरगलाए पंहिंजी मिल्कियत हासिल, असांजे नक ॿोड़े छॾियो आहे हरामियुनि, हिन ज़ालिम महताब आफ़ताब शाह, मुंहिंजो सभिनी सईदनि झांगारा बाजारा सेवन जी सईदनि जो नक ॿोड़े छॾियो अथनि। पर मां त ईअं चवंदुसि असांजे चीफ मिनिस्टर सैयद आहे, सम्झो, जेको नोटिस नथो वठे, मूंखे ॾाढो ॾुख आहे, सम्झो। हाणे त नोटिस वठे न, हींअर उन्हनि जो सभिनी जो नक ॿोड़े छॾियो अथनि। ऐं मां जेकर हुजां, इहो ताक़त हुजे, मां जवान हुजां, त इहे जेके असांजी फैमिली आई आहे न, मां हिननि खे क़ैद करे छॾियां घर में, ख़बरदार इहो त हुनजो हीअ सभु हराम पाई, सभु इहो जेके आहिनि इहे हिन जूं महताब शाह ऐं आफ़ताब शाह
तव्हां न ॾिठो आहे सिकरियूं फिरी वयूं हुन आज़म शाह या करामत शाह या इनायत अली शाह मुंहिंजा आज़ीज़ या इम्तियाज़ शाह केरु बि हुयो ख़बर अथनि मूं ॿुधायो आहे त मुंहिंजो पर कंहिं मूंखे वर लॻायो न आहे मां को चढ़ियो आहियां छा मूंखे ॾाढो ॾुख आहे मुंहिंजी दाह आहे अलाह खे ॿियो जेको हुननि जा छोकिरा हा उहो तव्हां ते इल्ज़ाम आहे कोन्हनि हरामी अहिड़ो हरामी ज़ालिम वाजिबुल क़त्ल हुन कई आहे महताब शाह सम्झ पोइ जॾहिं मूं ॾिठो त केरु नोटिस नथो थिए कहिड़ी मुंहिंजी मदद करणु हे मिट माए चवनि हिदा हूंदी कमु सभिनी खे मुंहिंजा हालात साईं तूं मदद पोइ मजबूर थी मां एप्लीकेशन लिखी मां SP साहब वटि विया ॼाम छोरे हे मुंहिंजो हे रम जोगी न आहे मुंहिंजे हाल हे रम जोगी हाल न आहे उन खां पोइ मूं अख़बार कई आहे हुन ज़फ़र साहब जवान आहे शाबत ससि मूंखे चङी तरह ॿुधाई पोइ मुंहिंजे नोटनि जी हे ॾिसो मूं छा लिखियो आहे सम्झो मूंखे ज़ुल्म आहे मूंखे मारींदा मूंखे तहफ़ुज़ ॾियो सम्झो पोइ हुन वीचारे शाब SP खे फ़ोन कई आहे चयो छा छा अचे थो तॾहिं पोइ मूं हिकु हे ॾिसो छा लिखियो आहे अॻु जी हफ़्ते जी ॻाल्हि आहे पोइ ASP साहब घुरायो आहे वरी कल्ह चई साहिब साईं बि अचो ऐं हो बि अचनि महताब शाह अचनि हो अचनि पोइ घुराई कल्ह इहो त हू न पेश थिया उहो जेको चवनि था असां दस्तावेज़ लिखाइण कयो इहो गन पॉइंट ते मूंखां लिखायो अथनि मां कलमा भरे थो ॻाल्हि कयां गन पॉइंट ते अलाए छा लिखियो अथनि मूंखां सयूं कयूं अथनि उन खां पोइ कोठड़ीअ हेठां वञी पहिरीं त हिते फ़ैसिलो करण साईं ग़ुलाम अली शाह ओताक ते तानी छा आयो हुन फ़ैसिलो कढो हारी छा मूंखे सभई खे पेर पिया बख़्शायूं वरी ॿिए ॾींहं ते नमूनो समूनो करे मूंखे धोखा ॾेई वठी विया कोठड़ी वञी दस्तावेज़ लिखायूं गन पॉइंट ते मूंखे चऊं तूं टे ॾींहं सिक्वेंस छॾींदासीं ऐं असां सभु मिली मां चयो भेण छा जे लाइ कल्ह मूंखे बख़्शायो अथव तव्हांजी छा आहे नियत हरामी मूं ॿुधो कोन पोइ मूं वरी पुलिस घुराई आहे पुलिस घुराए पुलिस आई आहे हिकदमि मूंखे रवा पोचूं हे अचे ॾिठूं क़ुर था किन ऐं पुलिस वापसि करो ऐं मजबूर पुलिस वापसि कई आहे वरी केस कयोसीं मूंखे ठटे ख़ुदा बख़्शा असांजो चङो आयो उन खां पुछो वकील बि आहे वरी उते केस वञी कयूं मसवाड़ ते जॻह वठी अड़े छा छा कयो चवंदा सीटो कजे असांखे वरी अञा ते मजिस्ट्रेट सां लिखी ॾिए छाजो मजिस्ट्रेट छाजे मजिस्ट्रेट सां मुंहिंजो मजिस्ट्रेट मां कोन हलंदुसि पोइ हिकिड़ो अलाए छा वकील हो अलाए छा उनजो ठपा अलाए छा मां कोर्ट में वियुसि ई कोन अलाए कंहिंखां रोड़ीअ मूंखां गन पॉइंट ते लिखियऊं उहे बि कूड़ा बख़ुदा जेके बि दस्तावेज़ सभु कूड़ा आहिनि मां हुनखे रद थो कयां सम्झो मूंखे ॾाढो तंग कयो अथनि ज़ालिमनि इहो त हाणे मां आख़िर में मां DIG साहब SP साहब हिननि खे ASP साहब उहो जवान आहिनि मां हुनखे अपील थो कयां त हिननि खे फौरन गिरफ़्तार करे मां कानूनी कार्यवाही इख़्तियार कई आहे हाणे को मददगार न आयो छा चीफ मिनिस्टर साहिब न आहे ॿियनि जो आया उहो हुन हसनैन शाह खे बि फ़ोन कया लाल हसनैन शाह फ़ोन नथो खणे 2 सालनि खां वठी बाक़ी मां केॾी मदद कंदा हे वीचारा ख़ादिम शाहरनि खे हिननि खे चयमि दादा साईं असीं छा कयूं असांजा हिननि का ख़ासि मदद कान कई हाणे हिननि खे अपील आहे ख़ासि साईं मुराद अली शाह चीफ मिनिस्टर खे मुंहिंजी अपील आहे अर्ज़ु आहे कि आख़िरी नोटिस वठि महिरबानी करे या को मुक़ररु कर सैयद जेको बहितरीनु इंसानु हुजे जेको असांजो फ़ैसिलो मूंखे क़बूलु आहे या त कानूनी कारवाई कर महिरबानी कर अगरि तूं न कंदे अगरि हुन मूंखे मारियो आहे मां अगरि मरी वियुसि त मां बरोज़ मशर सैयद आली जनाब मुराद अली शाह तूं थी क़यामत ॾींहुं